सिरहाणे जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आज्ञा आहे। अॼु असां सां गॾु आहे साहित्य अकादमी पुरस्कार सां नवाज़ियल मशहूर शाइर ऐं नाटक नवीस श्री वासुदेव निर्मल। अचो त ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं श्री वासुदेव निर्मल सां। दादा, तव्हां लिखणु कॾहिं शुरू कयो? मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुउसि तॾहिं असांजे स्कूल जी मैगज़िन निकिरण वारी हुई। असांजो जेको क्लास टीचर हो हुन, छाकाणि त मां मॉनिटर हुउसि, हुन मूं ते जवाबदारी ॾिनी रखी त पाण जेके बि शागिर्द हिन क्लास जा आहिनि उनखां रचनाऊं गॾु करे मूंखे हफ़्ते जे अंदरि ॾियनि। जॾहिं हफ़्ते खां पोइ कंहिं बि काई रचना कान ॾिनी त जॾहिं मुंहिंजे क्लास टीचर मूंखां पुछियो भई कंहिं ॾिनी आहे रचना, त मूं चयो न कंहिं कान ॾिनी आहे। तो ॾिनी आहे? मूं बि कान ॾिनी आहे। त टीचर मूंखे चयो तोखे हैफ़ आहे। हिन ॻाल्हि मूंखे ॾाढो धचको ॾिनो ऐं पाण खे मूं शर्मसार बि महसूसु कयो। जॾहिं मां घरु वियुसि उन ई ॾींहुं राति जो मां हिकु कविता लिखी, हिकु कहाणी लिखी ऐं हिकु एकांकी नाटक लिखियुमि ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो वञी पंहिंजे क्लास टीचर खे इहे रचनाऊं ॾिनो। जॾहिं उन ई ॾींहुं रिसेस में कंहिं टीचर मूंखे सॾु कयो। मूंखे ख़बर न आहे त उहो टीचर केरु हो। त जॾहिं मां हुते वियुसि रिसेस में, टीचर मूंखे चयो त हीअ कविता तूं ई लिखी आहे? मूं चयो हा, मूं ई लिखी आहे। कॾहिं लिखी आहे? मूं चयो कल्ह राति जो लिखी अथमि। सचपच तो ई लिखी आहे या किथां तो कॉपी कई आहे? मूं चयो साईं न, मूं ई लिखी आहे। अॼु राति जो लिखी अथमि, हिकु कहाणी बि लिखी अथमि ऐं कोई एकांकी नाटक बि लिखियो अथमि। हुन टीचर चयो जेकॾहिं इहा तो ई लिखी आहे कविता, पाणे ई लिखी आहे, त मूंखे तमामु वॾियूं उमेदूं नज़र अचनि थियूं ऐं शायदि तो में हिकिड़ी कविता जो ॾांहुं आहे, फ़क़ति तोखे बैर वज़न जी ॼाण न आहे। मुंहिंजो क्लास टीचर हो कीरत बाबानी ऐं जंहिं मूंखे शहर जी बैर वज़न जी ॻाल्हि सेखारी उहो हो सुगन आहूजा मशहूरु शाइरु।